अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशो ख़ैर आहे, तबियत सही आहे? जीअं त तव्हां सबा एंटरप्राइज़ हमेशह सुठनि फनकारनि सुरीलनि फनकारनि खे मुतारिफ़ ऐं रिकॉर्ड कयो आहे। भरजी आया अखियुनि में ही लुढ़क दोस्तो, भरजी आया अखियुनि में ही। हालात में जुड़े जो सीक्वेंस फ्रेश एल्बम नई कंपोजिशन शादाब स्टूडियो में रिकॉर्ड करे रहिया आहियूं, शादाब चैनल तां। उन सां गॾोगॾु सिंध जी नालियारी फनकारा फ़ाइज़ा अली, जंहिंजी एड असां तक़रीबन 5-7 महीना अॻु में हलाई हुईसीं, उनखे रिकॉर्ड करे न सघियासीं ऐं उनजो फाइनल एल्बम इंशाअल्लाह हफ़्ते जे अंदरि में असां करे रहिया आहियूं वॾेरे केसर खान जाखरे जी चीफ सिलेक्शन में। कारो धागो वटाए बधे या पानी पढ़ाए पिए। मां तव्हांजी पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली। जीअं त मुंहिंजो ही एल्बम अची रहियो आहे सबा एंटरप्राइज़िस में ऐं चीफ सिलेक्शन केसर जाखरो साहब। लाड़ उत्तर जो ॿियो नालेरो गुलकार गुलाब सागर, जंहिंजा असां डमी टेक करे आया हुआसीं रमज़ान में, उनजी वोकल बि इंशाअल्लाह असां हिन हफ़्ते में रखूं पिया। तव्हांजो पंहिंजो सिंगर गुलाब सागर। प्यारा सिंध वासियो, सबा एंटरप्राइज़ हमेशह सुठनि ऐं सुरीलनि फनकारनि खे मुतारिफ़ करायो आहे। मुंहिंजो बि फ्रेश अदबी एल्बम नई कंपोजिशन में शादाब चैनल तां अची रहियो आहे भाई साहब, ऐं चीफ सिलेक्शन मुस्तफ़ा बिरोई साहब, केसर खान जाखरो साहब, सिलेक्शन मास्टर उस्मान शोरो साहब, ऐं जंहिंजो प्रोड्यूसर आहे साईं शाद रज़ाक मेमून साहब। हिकिड़े थांव में गॾु तूं खाई गिला बि उन जी कंदो तूं आहीं, असीं अव्हांखे था घणो सुञाणू, वॾो मुनाफ़िक माण्हू तूं आहीं, अजायूं ॻाल्हियूं करण छॾे। लाड़ उत्तर जी हिकिड़ी ॿी फनकारा ज़ेबा गज़ल, उनजो फ्रेश एल्बम डमी टेक असां शादाब स्टूडियो में ॾी आया हुआसीं। उहो फाइनल इंशाअल्लाह हुनजी वोकल इन ई हफ़्ते में उनखे फाइनल मरने में आणींदासीं। ऐं असांजो लाड़ जो मशहूरु फनकार मुंहिंजो प्यारो दोस्त मास्टर ज़हीर खोड़, जिनजो गीत ऐं बदीन जो हिकिड़ो मशहूरु फनकार हवान सां नियाप हलायो फिरी हमीद अंसारी, उनजो बि असां सीक्वेंस फ्रेश एल्बम कयो आहे। उहो बि तव्हांखे इंशाअल्लाह हिन हफ़्ते जे अंदरि मंझि ईअं सम्झो त हिन महीने में शो थी वेंदा, रिकॉर्डिंग बि थी वेंदियूं। असां सां हिन एल्बम में जेके असांजा ग्रुप में जेके दोस्तनि दिलि चाहे पई त उन्हनि जा नाला खणंदा हलूं। असांजो चीफ सिलेक्शन मास्टर वॾेरो केसर खान जाखरो साहब, असांजो सिलेक्शन मास्टर उस्मान शोरो साहब, दा मुस्तफ़ा बिरोई साहब, बा सूरज सुजाली साहब, फ़कीर अब्द साहब, पीर आगा जान आगा साहब, वॾेरो मोहम्मद जद साहब, इस्माइल रन साहब, रईस खान मोहम्मद हथियो साहब, नबील रंद साहब, ये असां सां ग्रुप में जन वॾेरो ऐं असांजो प्यारो दोस्त गफ़ार बारण साहब, ऐं कंपोज़िशन सजन सराय साहब, जेके सभिनी एल्बम जी कंपोज़िशन कई आहे, नई धुनियूं ठाहियूं आहिनि।